अना इरशाद फरमाती गालबन सही बुखारी या मुस्लिम में हदीस अचे थी त एक तारन भरी रात हुई बिनी जहान जो सरदार मुझे हंज मुबारक में आराम पे फरमाई। अम्मा साहब फरमाए पई त मां पंहिंजे क़िस्मत नाल पई कयां त आयशा केॾी न भाग वारी औरत आई। कंहिंखे मुड़ुस मिलियो त वज़ीर मिलियो, कंहिंखे बादशाह मिलियो, कंहिंखे वॾेरो मिलियो, कंहिंखे सेठ मिलियो, पर आयशा रब तोखे वर ॾिनो त ॿिनी जहान जो सरदार मिलायो। समझो था त बीबी साईं फरमाए थी त आसमान ते तारा खिड़िया पिया। मूं सरकार जी ख़िदमत में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि पुछां। पाण फरमाए पुछ। अर्ज़ कई मुंहिंजा महबूब जेतिरा आसमान में तारा आहिनि एतिरियूं तुंहिंजे साहबनि मंझां कंहिंजूं नेकियूं थींदियूं। तुंहिंजे असाबनि ग़ुलामनि मंझां कंहिंजूं एतिरा अमल एतिरियूं नेकियूं एतिरा चङा कम आहिनि जेतिरा आसमान में सितारा आहिनि। मदीने वारे साईं फरमाए त ए आयशा मुंहिंजे उमिरि जूं नेकियूं आसमान जे तारनि जेतिरियूं आहिनि। घटि सुभाणे अल्लाह कयो। बीबी साईं फरमाए थी त मुंहिंजी दिलि जी तमन्ना हुई त मदीने वारो साईं मुंहिंजे बाबे अबू बकर जो नालो खणंदो, पर हुज़ूर त हज़रत उमर जो नालो खयो। दिलि जी ख़्वाहिश पूरी न थी। वरी अर्ज़ कई मुंहिंजा महबूब भला मुंहिंजे बाबे अबू बकर जे बारे में छा था फरमायो। मुझे आका फरमायो त ए आयशा उमर जूं सभु नेकियूं हिकिड़े पासे, तुंहिंजे बाबे अबू बकर जी गारे सोर वारी जेका नेकी आहे उहा हिकिड़े पासे आहे। हुन जूं सभु नेकियूं हिकिड़े पासे, तुंहिंजे बाबे अबू बकर जी हिकिड़ी नेकी हुन खां वधीक ॻरी आहे। एतिरियूं नेकियूं करण वारो जो